नाज़रीन गोसपुर मावा से आम ऐं ताज़ा तरीन ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं त कच्चे जे इलाइक़े जंगिड़ थाणे जी हद में ट्रैक्टर ट्राली ज़रिए मिट्टी जो पोरियो कंदड़ दड़ी सुंदराणी रहवासी चइनि पोरियतनि खे हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाइण बाद अगवा कयो वियो आहे। हथियारबंद पोरियतनि खे अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया। मिलियल ॼाण मूजिबि अगवा थियल पोरियतनि में शबीर चनो, ख़ुदाबख़्श नसीराणी, अहद अहमद, मगरूर उर्फ फहद शामिल आहिनि। वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾका वारी सूरत आहे। इतला मिलंदे ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस जा अटाला वाक़े वारे हंधि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। जी नाज़रीन, गोसपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। गोसपुर भरिसां जंगिड़ थाणे जी हद में ट्रैक्टर ट्राली ज़रिए मिट्टी जो पोरियो कंदड़ दड़ी सुंदराणी रहवासी चइनि पोरियतनि खे हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाइण बाद अगवा कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।